शर कोश कड़त सीलरा भोटा दौंदू माछी मर ऐं छिजण बिरादरी जो फैसलो कंदड़ आहिनि सरदार अली गौर खान महर साहब, डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई साहब, सरदार चंगेज खान पंवर साहब, मीर आबिद हुसैन खान जतोई साहब, अलहाज गौसबश खान महर साहब ऐं सलाहकार आहे मुंहिंजो उस्ताद हाजी करीम बडाणी जतोई साहब। नुक़सान ऐं पासो हुसैन माछी धुर जो टोटल कतल आहिनि 6। हर एक कतल जो 125 लख रुपया ऐं हिकिड़ो ज़ख़्मी आहे 12.5 लख रुपया। टोटल 1,62,50,000 रुपयो जानू शर जी धुर अदा कंदी। नुक़सान आहे सीलरनि जो टोटल 19 कतल, हर एक कतल जो साॻियो ई 125 लख रुपया, 4,75,00,000 रुपया ऐं हिकु औरत फोत थी आहे जेका ॿितरफ़ी फायरिंग में फोत थी आहे। माछियुनि ऐं शरनि जी फायरिंग हुई, उनजो अधु एवज़ो हुसैन शरनि ते 25 लख रुपया ऐं अधु एवज़ो हुसैन माछी ते 25 लख रुपया। 5 करोड़ कतलनि जा ऐं 24 ज़ख़्मी आहिनि, 84,50,000 रुपयो। सीलरनि जे ज़ख़्मनि जो एवज़ो टोटल 5,84,50,000 रुपयो शर ऐं कोश सीलरनि खे भरे ॾींदा। नुक़सान आहे भुटनि जो, भुटनि जा 13 कतल एवज़ो साॻियो ई आहे, हर हिकु कतल जो 25 लख, टोटल 3,25,00,000 रुपया ऐं 8 ज़ख़्मी आहिनि, 37 लख रुपया ज़ख़्मनि जे एवज़ो आहे ज़ख़्म जो। टोटल 3,62,00,000 रुपयो शरनि जी धुर भुटनि खे अदा कंदी। पासो आहे धोंदुनि जो नुक़सान थियल आहे, टोटल 8 कतल, अखरे 2 करोड़ रुपया कतलनि जा, 9 ज़ख़्मी आहिनि, धोंदू पावरनि जा 40,50,000 रुपयो, उन्हनि जे ज़ख़्मनि जो 2,40,50,000 रुपयो शर गॾियल आहिनि, पाण में उहे भरे ॾींदा, जंहिंजो तफ़सील तव्हांखे पोइ ॾींदासीं। नुक़सान आहे सिजणनि जो, सिजण बिरादरी फोती ममताज़ सिजण साहब जो एवज़ो 25 लख चङो हुयो, उनजो ॾंडो 10 लख रुपया, टोटल 35 लख रुपया शहज़ादो शर मुमताज़ जे वारसनि खे भरे ॾींदो। फोती जाम मेवो छिजण जो एवज़ो 25 लख रुपया मुक़ररु थियल आहे। इल्ज़ाम हेठि आयल पखी शर अॼु मौजूदु न हो, जेका साईं जन मुक़ररु कमेटी क़ाइमु कई आहे, उहा कमेटी में ॿई धुरियूं कमेटी ॿिन्हिनि धुरियुनि खे घुराईंदी ऐं उन फोती मेवो जे भाउ नूर मोहम्मद छिजण ते क़ुर पाक जी साख ते साख रखी आहे। उहो साख ते चवंदो त मुंहिंजे साम्हूं मुंहिंजे भाउ मेवे मरहूम खे पखी शर क़तल कयो, जेकॾहिं साख खणी थो वञे त पखी 25 लख रुपया भरे ॾींदो। मरनि जो नुक़सान, मरनि जा 2 कतल ऐं 2 ज़ख़्मी आहिनि, उन्हनि जो एवज़ो 67,50,000 रुपयो सनाउल्ला शर ऐं सैफल शर अदा कंदा। हाणे पासो आहे तड़तनि जो नुक़सान जो, तड़तनि जा 3 कतल, हर हिकु कतल जो 25 लख, टोटल 75 लख रुपयो हुसैन माछी जानू वारनि खे अदा कंदो ऐं 3 कतलनि कोशन जा 75 लख रुपया ख़ादिम सीलरो अकबर सीलरो कोशन खे अदा कंदा। ऐं शरनि जा कतल आहिनि, शरनि जो कतल आहे वॾेरो दीन मोहम्मद शर जा 25 लख ऐं मोतबर हुयो 10 लख ॾंडो, टोटल 35 लख रुपया नूर मोहम्मद छिजण शहज़ादे शर खे भरे ॾींदो। शरनि जे 21 कतलनि जा 5 करोड़ 25 लख ऐं 32 ज़ख़्मनि जो
एवज़ो 1 करोड़ 28 लख, टोटल 6 करोड़ 53 लख रुपयो सीलरा भुट्टा धौंदू ऐं माछी अदा कंदा शरण खे। बहादुर शर जे 3 कतलनि जो एवज़ो 75 लख रुपयो भुट्टा भरे ॾींदा। फोती मिठो शर बख्शापुर में क़तल थियो, उनजो गौस बख्श खान शर ऐं मौला बख्श खान पंवर गॾिजी वेही मसइलो हल कंदा। हाणे आहे शहरियार खान शरद साहब जो पासो। शहरियार खान शरद साहब ते हमले जो ॾंढ अखरे 25 लख रुपया ऐं सीलरनि जा मौजूद माण्हू मेड़ वञी शहरियार खान खां थियल ग़लतीअ जी माफ़ी वठंदा ऐं डैमेज थियल 2 गाॾियुनि जो नुक़सान सीलरा भरे ॾींदा। अहमद खान सीलरे शहरियार खान ते थियल हमले जी क़ुर पाक ते सफ़ाई ॾिनी त न मां हमलो करायो आहे ऐं न ई का ख़बरचार आहे। शहरियार खान शर साहब सां हमले में फोती वॾेरो अली मोहम्मद जे क़तल जो डबल एवज़ो 50 लख रुपयो ऐं उन सां गॾु फोती मोहम्मद उमर शर जे क़तल जो डबल एवज़ो 50 लख रुपयो, ज़ख़्मी सोराब शरा 12 लख 50 हज़ार ज़ख़्म जो, ज़ख़्मी अब्दुल हकीम जे ज़ख़्म जो 1 लख रुपया, ज़ख़्मी सिद्दीक़ जे ज़ख़्म जो 50 लख ऐं 50,000, ज़ख़्मी जान मोहम्मद बुगटी जे ज़ख़्म जो 1 लख रुपयो, टोटल 1 करोड़ 40 लख रुपया सीलरा बिरादरी भरे ॾींदा शहरियार खान शर खे ऐं उहो क़तल थियल 2 माण्हुनि खे ज़ख़्मियुनि खे पाण अदायगी कंदो। जेकी बि धुरनि जा माण्हू फोत थिया आहिनि उन्हनि जो सामान जेकॾहिं का धुर खणी वई आहे उहे वापसि कनि, न मञण जी सूरत में क़ुर पाक जी साख थींदी। माल ज़मीनूं फसलनि जो नुक़सान, घरनि मां खयल सामान, मोटरसाइकिलूं, ट्रैक्टर ट्रालियूं, बीका मशीनूं, सोलर प्लेटूं ऐं ॿिए सामान जे लाइ कमेटी मुक़ररु कजे थी जंहिंजा चेयरमैन सरदार चंगेज़ खान पंवर साहब जन हूंदा ऐं उन जा मेंबर राजो खान महर, शहरियार खान शर, अहमद खान सीलरो, हाजी करीम नो बडाणी, मौला बख्श पंवर ऐं साबिर नो जतोई जन हूंदा ऐं जगह SSP घोटकीअ जी ऑफिस में वेही इहे सभु मसइला नुक़साननि जा हल कंदा। केस कानून मूजिब निकाल थींदा। फिरियादी धुर वकीलनि जी सलाह सां बयान फेराईंदी ऐं ख़र्च जवाबदार धुर पाण अदा कंदी। क़तलनि ऐं ज़ख़्मनि जे एवज़नि जी अदायगी जो शेड्यूल पहिरीं किस्त 1 महीने ताईं हर हिक धुर अदा कंदी ऐं ॿी किस्त 30 जनवरी 2027 ते ऐं टी किस्त 30 मई 2027 ते अदा कई वेंदी। किस्तनि जी अदायगी वारी रक़म सभु धुरियूं SSP ऑफिस घोटकी में आमो साम्हूं हिक ॿिए खे अदा कंदियूं। अॼु खां पोइ जेका बि धुर भञकड़ी अगराई कंदी त उन ते उन वक़्त जे ॾोह खां अलावा अखरे 80 लख रुपया ॾंढ भरायो वेंदो ऐं उहो क्राइम में शामिल हूंदो, उनखे क़ौमी जहिड़ो तस्लीम न कयो वेंदो। दुआ ख़ैर घुरो साईं।